सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वर्ल्ड बैंक जे कंट्री डायरेक्टर नाजिब बिनहान सेन जी अॻवाणी में संदसि टीम सां वर्चुअल इजलास जी सदारत कई। इजलास में 5 मरहलनि ते ॿधल $400 मिलियन जो सिंध ह्यूमन कैपिटल इन्वेस्टमेंट मंसूबे ते ख़यालनि जी ॾे वठि कई। सिंध हुकूमत ऐं आलमी बैंक पंहिंजनि समूरनि काग़ज़नि खे मुकमल कंदे मंसूबे खे हतमी शक्ल ॾियण ते इतफ़ाक़ कयो आहे त जीअं ईंदड़ माली साल खां उहो मंसूबो शुरू थी सघे। सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो, इस्माइल राहू, सईद गनी, नासिर शाह, सुहेल अनवर सियाल, चेयरपर्सन PND शीरी नारेजो, पर्सनल सेक्रेटरी साजिद जमाल अबड़ो, कमिश्नर कराची नवीद शेख, सेक्रेटरी नाणो हसन नकवी, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन अहमद बख्श नारेजो, सेक्रेटरी बल्दियात नजम शाह, सेक्रेटरी सेहत काज़िम जतोई, सेक्रेटरी ज़रायत रहीम सुमरो ऐं ॿियनि वॾी वज़ीर जे मुआवनत कई। सिंध ह्यूमन कैपिटल प्रोजेक्ट $400 मिलियन जो मंसूबो आहे, जंहिंमें वर्ल्ड बैंक बजट जो 85% ऐं सूबाई हुकूमत 15% फंडिंग कंदी। मुराद अली शाह चयो त चूंडियल स्कीम पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप PPP तहत सोशल रजिस्ट्री, स्किल डेवलपमेंट, एम्बुलेंस, माइक्रो फाइनेंस, टेली हेल्थ ऐं ॿियनि ते लागू कई वेंदी। मंसूबे जी तफ़सील ते बहस कंदे सिंध जे वॾे वज़ीर चयो त 30 ज़िलनि मां 271 यूनियन काउंसिलूं चूंडियूं वयूं। चूंड ॾुराहनि इलाइक़नि जहिड़ोक रेगिस्तान, डेल्टा, जाबलू नारा, अछड़ो थर ते ॿधल आहे ऐं उन लाइ ज़िलनि जे तहत सिहत खाते जे ऑफिसनि मां डेटा खे गॾु कयो वियो।